जारी रहंदी ऐसी मारा मारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो एसएसपी घोटकी ते लानत एसएसपी घोटकी ते ऐसी अगवा गर्दी रहंदी जंग असांजी जारी रहंदी ऋतिक कुमार खे बाज़ियाब कयो ऋतिक कुमार खे बाज़ियाब कयो प्रिया कुमारी खे बाज़ियाब कयो प्रिया कुमारी खे बाज़ियाब कयो अगवा चल मुगविन खे बाज़ियाब करायो घोटकी जे अगवा चल मुगविन खे बाज़ियाब करायो एसएसपी घोटकी ते लानत एसएसपी घोटकी ते लानत घोटकी इंतजामिया ते लानत डिवीजन सखर इंतजामिया ते लानत सिंध गवर्नमेंट ते लानत जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी अगवा कारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी ऋतिक आज़ाद ना है छो भला कर भला कर भला घोटकी जिले सां ज़ुल्म करण बंद कयो ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो सबली मगविन खे बाज़ियाब करायो साहिबजादो भट्टी खे बाज़ियाब करायो प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो साहिबजादो भट्टी खे बाज़ियाब करायो लगारी मगवी खे बाज़ियाब करायो सभिनी मगविन खे बाज़ियाब करायो कल वो पीएम साहब के भी चयो हुयो त मुंहिंजो असांजे घोटकी ज़िले में छाकाणि त फीडर जो हिते असर असुर केतिरो आहे कोन 18 तरमीम खां पोइ सूबे जी आज़ादी जेका ख़ुदि मुख़्तियारी आहे उन में सूबा ई पंहिंजो कमु कंदा आहिनि त हाणे असां ॾिसूं था पिया हाणे हिते बि तव्हां ॾिसो इंतिज़ामिया बि ख़ामोश तमाशी बणियल आहे ऐं न का फ़ोन अटेंड करे थी न कुझु करे थी न का हिन में अॻुभराई थी आहे उनजी असां पुरज़ोर मुसरत कयूं था ऐं मुतालबो कयूं था पुरज़ोर तव्हां ॾिसो पूरो शहर हिते आहे हिते कठो थियो वेठो आहे ऐं रोज़ानो हीअ जेका बुख हड़ताल या हिते जेको एहतिजाजी जेका कैंप लॻियल आहे ऐं उहा बि हिते लॻी पई आहे त उन खां पोइ बि इन्हनि ते को असरु कोन थो थिए पियो त असां हिनखे चिंता अॼु 1 महीने खां बि 1 ॾींहुं वधी वियो आहे असांजा ॿार अॻवा थियल आहिनि ऋतिक कुमार उन सां गॾु ॿ ॿिया बि अॻवा थियल हुया उहे त बाज़ियाब थी विया आहिनि कीअं पहुतनि इहा असांखे ख़बर नथी पए फ़िलहाल पर आफ़िसरनि जी अदम लापरवाही ॾाढी तमामु घणी आहे जो असांजे ॿारनि लाइ बार बार इहे थियनि थियूं कि रैली कढूं था कुझु बि कयूं था कुझु असांखे रिज़ल्ट न मिलियो आहे असांजो सिर्फ़ु इहो ई मुतालबो आहे ज़िले घोटकी जे अंदरि अमन बहाल करायो ऐं अॻवा थियल ॿार जेके आहिनि असांजा सभु वापसि करायो। जयराम असुल हयात पिता बि असांजे कोट जो ई रहवासी आहे थोरो अरसो थियो आहे मीरपुर मां थले रोज़ी जे करे लॾे आया हुया ऐं पंहिंजी रोज़ी जे सांगे ई केॾा ॿार वियल हुया अफ़सोस जी ॻाल्हि आहे की जिते एतिरी महांगाई आहे माण्हू रोज़ी जे लाइ घुमे थो फिरे थो उनखे रोज़ी बि नसीब न थिए थी ऐं मथियों ई कहरी धाड़ियल जेको आहे उन्हनि खे खणी उनजी रोज़ी खसनि था उनजो मानी कबो खसनि था पिया ऐं पूरी इंतिज़ामिया पूरा असांजा मेंबर पूरी जेका आहे पाकिस्तान जा सिक्योरिटी इदारा चंद धाड़ियलनि सां यरगमाल बणियल आहिनि सो असांजो इहो हिंदू बिरादरी जो मुतालबो आहे पर सॼी सिंध जो साणे वंदन जो सॼी सिंध जे ग़रीब अवाम जो सॼी सिंध जे सजणनि जो इहो मुतालबो आहे महिरबानी करे पाक धरती खे पाक रहण जो हिन लतीफ़ जी कंवरराम साहिब जी धरती खे अमन जो गहवारो बनायो पंहिंजो पाण खे दुनिया जे अॻो तमाशो न बणायो सॼी दुनिया तव्हांखे ॾिसे थी पई चंद जेके धाड़ियल वॾेरनि जे चवण ते अची करे ग़लति कमु करनि था ऐं धाड़ियल ख़ुदि बि इन पैसे मां फ़ैज़याब नथा थियनि ख़ुदि इन्हनि जो इहो पैसो ई ॿियनि वटि हलियो थो वञे सो असीं हयात पितावी जी अवाम जे तरफ़ों ऐं सॼी अवाम जे तरफ़ों हुकूमत खां सिक्योरिटी इदारनि खां इहो पुरज़ोर मुतालबो करूं था ख़ुदा जे वास्ते इन पूरी सिंध धरती खे पूरे पाकिस्तान खे अमन जो गहवारो बनायो अमन क़ाइमु करो पंहिंजी दुनिया में सारी दुनिया में साख बहाल करो ऐं ऋतिक कुमार खे जल्द अज जल्द बाज़ियाब करायो त जीअं पूरी हिंदू कम्यूनिटी में जेका बेचैनी फैलियल आहे उहा ख़तमु थिए ऐं दुनिया में तव्हांजो नालो मथे रहे। तारुफ कराइजो जी सही अनिल कुमार साईं जी पंचायत प्रेसिडेंट साईं टियों ॾींहुं को धरणो लगातार एसएसपी ऑफिस घोटकी ऑफिस ॾाढो जारी आहे तव्हां छा मुतालबो आहे ऐं छा चवणु था चाहियो? असांजो मुतालबो ॿियो कुझु कोन्हे असांजो मुतालबो इहो आहे त भई ऋतिक कुमार ऐं जेके असांजी ज़िले घोटकी मां अॻवा थियल आहिनि
हिंदू हुजनि चाहे मुस्लमान हुजनि। असां त इहा ई अपील करे सघूं था त उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। अगरि जेकॾहिं उहे असां सां एतिरो जीअं हाणे मिसाल तौर मां गडाणी साहिब खां पुछां थो भई असां सां न कोई SSP साहिब मिलण आयो आहे न कोई नंढा नुमाइंदा अचनि था, पर उन्हनि जे चवण सां त असां इहे शयूं ख़तमु न कंदासीं न। बिल्कुलु त SSP साहिब जो बि फर्ज़ु बणे थो भई उहो अची करे असांजी नुमाइंदगी करे ऐं असां सां वेही ॻाल्हाए भई असांजा माण्हू अॻुवाट थियल आहिनि उन्हनि खे आज़ादु कराए। अगरि हाणे अॼु असां संगत सां शामिलु थियूं हिन प्रोग्राम में, अगरि जेकॾहिं इहो न कयूं हिकु अधु ॾींहं में पोइ ज़ाहिर आहे असां वरी पंहिंजे देरकी, उबाड़ो, मिरपुर, घोटकी, ज़िले घोटकी जी सॼी संगत पेचकूं गॾिजी करे असां कोई न कोई राय अमल ठाहींदासीं। थी सघे थो असां ॿाहिरि बि निकिरूं, मैदान ते अचूं, रोडनि ते अचूं, रोड ब्लॉक कयूं, सिंध पंजाब बॉर्डर बंदि कयूं, त असां इहो ई मुतालबो कयूं था त भई चोर एॾा घणा न आहिनि, चोर छा मुठी भर चोर उहे असांजी इंतिज़ामिया उन ते कंट्रोल नथी करे सघे। पोइ असां पाण खे सेफ कीअं सम्झूं, असां कीअं रोडनि ते निकिरूं, कीअं असां कंहिं शादी में वञूं, गमी में वञूं, आख़िर कयूं छा। त असां इहो ई मुतालबो कयूं था त असांजी इंतिज़ामिया वज़ीर आला सिंध खे अपील कयूं था, वज़ीर आज़म पाकिस्तान खे अपील कयूं था, चीफ जस्टिस खे अपील कयो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे अपील कयूं था भई असांजा ॿार, असांजा छोकिरा ईमान हुजनि चाहे मुस्लमान जेके असांजा अॻुवाट थियल आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कराया। जी साईं, मुंहिंजो नालो कैलाश जोत आहे। मां मेंबर पूज हिंदू पंचायत डेरकी खां आयो आहियां पंहिंजी संगत सां गॾु। 21वीं सदी में मोबाइल जे दौर में, मीडिया जे दौर में हर माण्हू खे ॼाण आहे कि हिते डिस्ट्रिक्ट घोटकी में, कश्मीर कंदकोट में जेके रोज़ फुरूं धाड़ा ऐं गवाकारियूं हलनि पियूं, ईअं न आहे जो सिर्फ़ु असांखे ॼाण आहे ऐं वेठल इंतिज़ामिया में, ईवाननि में वेठल असांजे वॾेरनि खे ख़बर न आहे। मां चवां थो हाणे इलेक्शन जे टाइम त उहे अलाए छा बि छा ॻाल्हाइनि पिया कि जीअं चवंदो तव्हां सां गॾु आहियूं दुख सुख में, लेकिन जंहिं माउ जी झोल ख़ाली कई वई, जेतिरा बि मुखवी असांजा जंहिंजे घर उजाड़िया विया नी, मां तख़्त ते वेठल उन्हनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि ॿुधायां थो, तंबी करां थो कि इन खां पहिरियों कि उन्हनि जूं पिटूं तव्हांखे तबाह करे तख़्त उल्टो करे वञनि, तव्हां उन्हनि जूं हजूं, उन्हनि जूं झोलियूं भरो। 21वीं सदी में जिते पूरी दुनिया में तरक्की जो राज आहे, उते असां वटि ख़ासि करके सिंध में सिर्फ़ु धाड़ा कल्चर कंहिं अडॉप्ट करायो आहे, काथों शुरू थियो, केरु जी सरपरस्ती करे थो। जॾहिं टई मुगवी हिकु जाइ तो खयां विया, उन्हनि मां 2 वापसि आया, उन्हनि ॿिनि खां ई पुछणो कयो वञनि उहो किथां हुया। पुलिस अगरि पंहिंजी ते अचे त देरि त न आहे चोर खे पकड़णु, मुठी भर चोर हूंदा, 10, 20, 50, 100, पुलिस जी हज़ारनि जी तादाद में नफ़री आहे, किरोड़नि जी तादाद में उन्हनि जो बजट आहे, किरोड़नि जा आयल खपाइनि था, किरोड़नि जूं बंदूक ऐं गोलियूं झली वेठा आहिनि, कहिड़े कम जूं। हिकु सिक्योरिटी असांखे माना मुयसरु न आहे। छा माण्हू बिज़नेस कंदो, छा तरक़ी कंदो। तव्हां कंहिं बि कम्यूनिटी खे वठो, असांजी कम्यूनिटी त आहे बिज़नेस कम्यूनिटी न। बिज़नेस करण वारो मूं कहिड़ो उन्हनि खे भउ जो रोज़ अगवाकारियूं ऐं धाड़ा नी। इन सूरत में छा थींदो, मुल्क जी इकोनॉमी कीअं वधंदी, ही रियासत लाइ चैलेंज बणियल आहे शइ। ही पूरी दुनिया ॾिसे थी पई, जिथे जिथे मैसेज वेंदो, पाकिस्तान रियासत जो कहिड़ो मैसेज वेंदो, तूं छा माहौल आहे। असां सिर्फ़ु अकेले जी ॻाल्हि नथा कयूं, असांजा ॿिया बि ॿाहिरि कई माना खयां विया नी, खंभिया विया नी, मारिया विया नी। आहे त सच ॻाल्हाइण लाइ काफ़ी हिते मवाद आहे, लेकिन हिन रियासत में शायदि सच ॻाल्हाइण वॾो ॾोह आहे। या त सच ॻाल्हाइण वारा खयां विया आहिनि, या मारिया विया आहिनि, या गुम कया विया आहिनि, उन्हनि जो पतो ई न पियो आहे। महिरबानी करे SSP साहिबु तव्हां पंहिंजूं पघारूं हिलाल कयो। पुलिस डिपार्टमेंट खे असां रिक्वेस्ट कयूं था, असांजे मुखी साहिबु पंहिंजो दायरो वधाइण लाइ जीअं चयो, इहो इतिजाज हिते ख़तमु न थींदो। बाक़ाइदा असां रोडनि ते ईंदासूं, पूरी दुनिया भले ॾिसे तव्हांजो तमाशो कि तव्हां पंहिंजो छा कमु कयो था। घटि में घटि इहे पघारूं त हलाल करो जेके वठी करे खाओ था। तव्हां खां त धाड़ियल भला न साईं, उहे पंहिंजी रोज़ी सां सच आहिनि। तव्हां घटि में घटि पंहिंजो कमु त कयो। पुलिस पंहिंजो कमु ई कोन थी ॾेखारे, पुलिस सां माण्हुनि जो एतमाद ई ख़तमु थी वियो आहे साईं। पुलिस ॾे वञूं था ईअं लॻे थो ॼण धाड़ियल खे ख़बर ॾियण वञूं था। इहो माहौल आहे हिनमहिल डिस्ट्रिक्ट घोटकी, कश्मीर ऐं कंदकोट, बडाणी, घोसपुर में। हाणे कुछ टाइम पहिरियों गणगी पेट्रोल पंप जेको 10-15 ॾींहं पहिरियों खुलेआम 13 माण्हुनि सां फुर थी मारिया विया, ड्राइवर खयां विया। इहो चैलेंज न आहे रियासत जे लाइ, पुलिस अमलदारनि जे लाइ। वेठल नुमाइंदनि खे यार को लिहाज़ ई न आहे कि यार माण्हू हेॾियूं रड़ियूं करनि था, कंहिंजा बचा खयां विया आहिनि, कंहिंजा कारोबार लुटिया वञनि था, माण्हू खुलेआम रोडनि ते मारिया वञनि था। यार कुझु ख़ुदा तरसी कयो, तव्हांजा बि बचा हूंदा, कॾहिं महसूस ई करो इंसानियत जे नाते कि इहो पुटु असांजो आहे। ऋतिक इहो छो बाबा जयराम जो पुटु तव्हां पंहिंजो पुटु महसूस कयो, या लखरी पंहिंजो भाउ महसूस कयो, भट्टी पंहिंजो भाउ महसूस कयो, प्रिया कुमारी पंहिंजी न्याणी महसूस कयो। अफ़सोस जे मक़ाम ते पहुतल आहे रियासत हिनमहिल। सभु ॿुधनि था, मीडिया ॾिसनि था, पर डिलीट करे वेहनि था। तव्हां हिकु ॾींहुं तव्हांखे बि इहा भोग भोगणी पवंदी साईं। जेके इक़्तिदार में आहिनि, कोई कमु नथा करे सघनि, उहे बि हिकु ॾींहुं इहा भोग भोगींदा। इहा असां दुआ आहे उन्हनि खे, रिक्वेस्ट आहे उन्हनि खे त महिरबानी करे सुजाग थियो।
तव्हां वस वारा आहियो, कानून तव्हांजे हथ में आहे, सभु कुझु तव्हां करे सघो था, कलम तव्हांजे हथ में आहे, पावर इस्तेमालु कयो। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे माण्हू बाज़ियाब करणु? मां अगरि हिते टाइम ॾिनो वञे ॻाल्हाइण जो त असां त जोक ॿुधासीं नंढेला में, ॿाहिरीं दुनिया जे माण्हुनि खे, अमेरिका खे, USA, UK खे 2 ॾींहं 4 ॾींहं लॻी वेंदा आहिनि की कहिड़ी जाइ ते मसइलो थियो आहे। लेकिन शायदि पाकिस्तान में असां नंढे इलाइक़ो ॿुधूं था, पुलिस खे पहिरियों ख़बर हूंदी आहे छा थींदो। छा असां नंढा ॿार हुजनि, असांखे ख़बर न आहे? पुलिस खे ॼाण न आहे छा थियो आहे? पुलिस खे काई ख़बर न आहे त किथे आहिनि ॿार? पुलिस खे का ख़बर न आहे त वारदात कंहिं कई आहे? सॼी ॼाण आहे उन्हनि खे। पुलिस पंहिंजो टकराव या धाड़ेलनि जो जेको टकराव पुलिस सां आहे उहो वञी पाण ॼाणनि। धाड़ेल जॾहिं बयानु ॾींदा आहिनि त चवनि था असां त कहर पुलिस कयो आहे, असांखे धाड़ेल ई पुलिस बणायो आहे। हाणे पुलिस ऐं धाड़ेलनि जे चक्कर में असांजा मासूम बच्चा पिसजनि था पिया। महिरबानी करे साईं SSP साहिब, तव्हां ज़बान कई हुई की 48 घंटनि जे अंदरि असां ऋतिक कुमार खे वापसि कंदासीं। घटि में घटि ज़बान जी घटि में घटि तव्हां पंहिंजी पासदारी करो। वॾी महिरबानी। इहो दाइरो असां बाक़ाइदा वठी वेंदासीं सिंध पंजाब बॉर्डर ताईं, भले पूरी दुनिया तव्हांजो तमाशो ॾिसे। महिरबानी साईं। टर्की में हिकिड़ो इंसिडेंट थी पियो आहे, को माई गुज़ारे वई आहे, जंहिंजे करे उहे थोरो 1 कलाक लेट पहुता। उहे सभु हीअ असांजो अञा स्टार्ट आहे, हीअ पहिरियों क़दम आहे। जेकॾहिं असांजो को रिज़ल्ट न निकितो, अॼु साम्हूं वेठो आहे DIG साहिबु, साम्हूं वेठो आहे, हिते पंहिंजे मीरपुर में वेठो आहे, कमिश्नर साहिबु मीरपुर वेठो आहे, SP साहिबु, DC साहिबु, सभु साम्हूं वेठा आहिनि, पर कंहिंमें ज़रूरत न आहे जो अची असां सां साम्हूं ॻाल्हाए। चवनि था हिते अची ॻाल्हायो, अगाड़े मैसेज आयो त हिते अची ॻाल्हायो 3 ॼणा। भई छो 3 ॼणा असां हुते अची ॻाल्हायूं? तव्हां अचो हिते, अचो असां सां ॻाल्हायो। उन्हनि में SSP घोटकी यकीनन न आयल आहे या हुनजा सिंध गवर्नमेंट तरफ़ां हथ ॿधा विया आहिनि। हू न धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे थो पियो ऐं न ई ऋतिक कुमार समेत ॿियनि मग़वियुनि खे बाज़ियाब कराइण में को क़दम खणी सघियो आहे। इन जे लाइ हू हिते न अची सघियो आहे। हुते हुन वटि ॻाल्हाइण लाइ कुझु न आहे। हू कोई कमु करे न सघियो आहे, कोई अमल करे न सघियो आहे। उहो हिन जे लाइ हिते धरणे में कहिड़े मुंहं सां अचे? का कारकर्दगी बि न आहे, उनजी कारकर्दगी 0 आहे। हू सिंध गवर्नमेंट यकीनन ज़िम्मेवार सिंध गवर्नमेंट आहे। उनखे हथियार कोन थी ॾे, उनखे गाॾियूं कोन थी ॾे, उनखे नफ़री कोन थी ॾे, उनखे ऑपरेशन करण जी इजाज़त कोन थी ॾे। मतिलबु खोड़ सारा मसइला आहिनि। बजट कोन थी ॾे, सपोर्ट कोन थी करे। बाक़ी हाणे असांजो एहतजाज मरण घड़ी ताईं जारी रहंदो। असां थोराइता आहियूं मीरपुर माथेलो जे हिंदू पंचायत जे मुखी ऐं डारकी जे मुखी साहब, हयात पिताफी जे मुखी साहब, दीवान बिरादरी, मुसलमान बिरादरी, सियासी समाजी कौम परस्त धुरियनि जा थोराइता आहियूं। मां उन्हनि खे थोराइतो हुअण सां गॾु वरी ॿाहूं ॿधी गुज़ारिश कयां थो जो जीअं साथ ॾियो था हमेशह ईअं असांजो ऐं ऋतिक कुमार जो ऐं ॿियनि मग़वियुनि जो साथ ॾियो त जीअं उन्हनि जी फौरी बाज़ियाबी अमल में आणे सघिजे। प्रेशर ज़रिए धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कराए सघिजे, धाड़ेलनि जो ख़ात्मो आणाए सघिजे, घोटकी ज़िले जो जेको अमन आहे उहो बहाल कराए सघिजे। मां वरी बि शहरनि, शागिर्दनि, उस्तादनि, मुखी साहिबान जेके आया आहिनि या जेके न अची सघिया आहिनि, मां सभिनी खे ॿाहूं ॿधी गुज़ारिश कयां थो जो ख़ुदारा असांजो ऐं ऋतिक कुमार जो ॿियनि मग़वियुनि जो साथ ॾियो। हीउ असांजो धरणो SSP घोटकी जे ऑफिस लॻल आहे। 3 ॾींहं आहे, ॾींहुं राति असां एहतजाज कयूं पिया। जेके अमड़नि जूं झोलियूं ज़बरदस्ती ख़ाली कयूं वियूं आहिनि, उहे झोलियूं वरी असां भराए सघूं। हीअ जेके तकलीफ़ूं बाबनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि औलाद जूं, उहे तकलीफ़ूं घटि कराए सघूं, उन्हनि खे ख़ुशियूं ॾियारे सघूं। हीअ ज़िंदगी 4 घड़ियुनि जी आहे। वरी बि पंहिंजे रब तरफ़ वञिणो आहे। किरोड़े साल क़बर में पवणो आहे। बहितर आहे कंहिंजे कमु अचूं, बहितर आहे माण्हुनि लाइ आसानियूं पैदा कयूं, बहितर आहे मोहबतूं वंडियूं, बहितर आहे अमन अमान क़ाइमु कराइण में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। नंढो सवाल सिर्फ़ त 3 ॾींहं को लगातार धरणो जारी आहे। SSP या कोई बि अहिड़ा आह्वान तव्हां सां जेको आहे न आहे ॻाल्हाइण आयो, छा इहो धरणो ईअं ई जारी रहंदो? हीअ त सिर्फ़ु अञा 3 ॾींहं थिया आहिनि अदा जी। असांजा जेके हौसला ऐं हिमत आहिनि हिमालय जेतिरा बुलंद आहिनि। हे त 3 ॾींहं आहिनि, 3 ॾींहं बि गुज़रंदा, 3 महीना बि गुज़रंदा। तव्हां सभु दोस्त जेके मूंखे ॾिसंदड़ आहियो, तव्हां सभु असां खां चङी तरह वाक़िफ़ आहियो। बीठा आहियूं त बीठा आहियूं, मरण घड़ी ताईं बीहंदासीं। तव्हां सभु शाहिद रहिजो।
सभिनी मगवियुनि खे हिते वठी SP ऑफिस ॾाढो जेको असां वेठा आहियूं हिते ई मगवियुनि खे वठी पोइ असां उथंदासीं, पोइ एहतजाज ख़तमु कंदासीं। बाक़ी ॾींहंनि जो, गर्मियुनि जो, सर्दियुनि जो वक़्त जी परवाह न आहे। वेठा आहियूं त वेठा आहियूं, वेठा रहंदासीं। ठला दिलासा ॾिना पिया वञनि था, 2 ॾींहं छॾो 3 ॾींहं छॾो, न पंहिंजी कारकर्दगी ॿुधाइनि था ऐं न ई ऋतिक कुमार ऐं ॿियनि जी बाजाबी लाइ के किरदारु अदा करनि था, न ई कोशिशि करनि था, ख़ाली लॉलीपॉप ॾियण जी कोशिशि करनि था। 2 ॾींहं छॾो 3 ॾींहं छॾो, का प्रोग्रेस बि हिननि कोन्हे ॾेखारी, को अमल बि हिननि न आहे ॾेखारियो, न ई पंहिंजे कोशिशि बाबति कुझु ॿुधाए सघनि पिया। इनजो इहो ई मतिलबु आहे जो हू घर वेठा आहिनि, हू संजीदा न आहिनि, हू ऋतिक कुमार खे बाजियाब नथा कराइणु चाहिनि, हू धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करणु कोन था चाहिनि, हू घोटकी ज़िले में अमन अमान क़ाइमु कराइणु कोन था चाहिनि। ही किथां जो इंसाफ़ कहिड़ो तरीक़ेकार आहे बाबा? असां जॾहिं थिए थो मसलो बार बार असां तमाचो आहे। ही कहिड़े तरीक़े जो सिस्टम आहे बाबा? चाहे पाकिस्तानी रियासत ते असांजो को हक़ कोन्हे, अक़लियतुनि जा हक़ पहिरियों आहिनि। तव्हांजे मज़हबी हवाले सां ॾिसो, इस्लाम जे हवाले ॾिसो बाबा, अक़लियतुनि खे तव्हांखे तहफ़ुज़ ॾियणो आहे, पाड़े वारे जा हक़ पहिरियों आहिनि। ही किथां जो इंसाफ़ आहे बाबा? सॼियूं जातियूं जेके ॾींहं असां सां आहिनि, जॾहिं हिकिड़ो माण्हू मोटी आयो, ॿियो माण्हू मोटी आयो, चलपाणी मोटी आयो, लगारी मोटी आयो, चोरी थी वञ खे त ॿेड़ी में वञो पारो। सभु ख़बर आहे पुलिस खे, सभु ख़बर आहे जागीरदारनि खे, छो नथा अॻियूं अचनि बाबा? जॾहिं हिकिड़ो मिसकीन आहे, नथो अफोर्ड करे सघे, 5 रुपया नथो ॾेई सघे, छा करे पाण खे वेचे सघे बाबा? पंहिंजे घर घाट वेचे छा करे बाबा? किस्तो खणी पिनायूं शहर में बाबा, महिरबानी कयो, असां अपील था कयूं, ॿार अपील था कयूं त असांजा जेके मुगली आहे, असांजो जेको आहे उहो बाज़ियाब करायो ऐं असां बेचैनी ख़तमु कयो ऐं असांखे मजबूर न कयो त असां पाकिस्तान छॾे हलिया वञूं।